सुखमनी साहब जो जिन ज्ञान के हृदय में धारण से असा के सदाई सुख प्राप्त थे। श्री राम धर्म रख्यति रख्यति। असो ज्ञान बाबा रख्यक आ धन गुजराना। प्रभु को कृपा घुरो या माया जो कमी भोला करना पर प्रभु कृपा करे पांजी याद बख्शे पांजो ज्ञान याद कराए न तो कदम कदम ते माया भुलाइण वाली आ। बस कृपा घुरो जेकी बुधो था फिर टाइम जो सीढ़ाए आया हूं असा सदगुरु कृपा कई आ श्रद्धा बख्शी थे। रात को वठी वो पांजे गोठ घर को निकते को वठी श्री राम घर परिवार व्यवहार सब छड़े करे पहुता हूं या श्रद्धा वठी आई या सिक वठी आई पर हाणे वचनन ते विश्वास क्यों समझ सा बुद्धि से उन वचनन के बुधो और उन ते विश्वास रखी असा फलीभूत थियूं श्रद्धा के सार्थक कयूं। हरे राम श्री राम। साहब ने 74 पद में सुखमनी साहब जी में फरमाइन था इनमें तमो गुणी पुरुषन जो परमात्मा असा के शायद के हिकड़ो बेकड़ो नजर अचन सैकड़े भी सामो नजर न अचन बुधण में छो न पर साहब जी जेका सूक्ष्म दृष्टि वही है जेके उन सां जुड़िया उनखे उहा नज़र प्रकट थी आहे वसी व्यापक दृष्टि उन्हनि उहो सॼो प्रकृति जो वर्णन कयो आहे। हरे राम राम। हाणे चवनि था कई कोट भये अभिमानी कई कोट भये अभिमानी कई कोट अंध अज्ञानी कई कोट कृपन कठोर कई कोट अभिज्ञ आत्म निकोर कई कोट बैठत ही खाए कई कोट भय अभिमानी कई कोट अंध ज्ञानी कई कोट कृपन कठोर कई कोट अभगात्म निकोर आ कई कोट पर दरब कोह रहे कई कोट पर दुख ना करहे कई कोट माया शर्म माहे कई कोट पर देश भर माहे हाँ जित जित लावे तित तित लगना जित जित लावे तित तित लगना नानक करते की जाने करता रचना जाने करता श्री राम राम मुखो राम 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 सुंदर श्याम श्याम नानक करते की जाने करता रचना नानक करते की जाने जित जित लावो तित तित लगना नानक करते की जान करता रचना सुखमनी सुखमृत प्रभु नाम भगत जना के मन विश्राम श्री राम राम श्री राम राम ओ भगत जना के मन विश्राम ओ भगत जना के मन विश्राम सुखमनी सुख अमृत प्रभु नाम
अॻी चोॾस ते जेको पद पढ़ियो वियो, कई कोट आत्म ध्यान ध्यार आहे। साहबनि सतोगुण पुरुषनि जो वर्णन कयो आहे जो हिते बि असांखे भुल थी वेंदी आहे। बाबा जो कलयुग आहे, केरु तो भॻवान खे यादि करे। घणा संत मिलनि था जेका आत्मा जो ध्यानु धारनि था। उन गुमान खे, गुमान ही वॾो पाप आहे। हरिराम राम। वेद में 8 क़िस्म जा प्रमाण ॼाणाया अथऊं, काथे 16 बि ॼाणाया अथऊं प्रमाणनि जा क़िस्म, पर उनमें 2 मुख्य प्रमाण आहिनि, हिकु प्रत्यक्ष प्रमाण, ॿियो अनुमान प्रमाण। प्रत्यक्ष जेके ॾिठो वञे और अनुमान प्रमाण आहे जो काथों परे खां दूहों ॾिसण में अचे, उनमें महसूस थींदो त उते काथे काई बाहि आहे जो दूहों थो नज़र अचे, इहो अनुमान प्रमाण। श्री राम। असांजा प्यारा विद्वान संत ॿुधाईंदा आहिनि त जीव कोई भुल में चई विझे बाबा संतनि जे आसे सृष्टि हले, इहो कोई तर्क उथाए त उन तर्क जे लाइ अनुमान प्रमाण जो जवाब आहे। इहो जवाब आहे। श्री राम। बचा तुंहिंजी ॿुधी जेकॾहिं प्रत्यक्ष प्रमाण खे नहीं महसूस थी करे, मने सघे थी, त इहो अनुमान प्रमाण आहे। इहा ॻाल्हि यादि रखो, ज़रूर न आहे तोखे उहे जेके सृष्टि जा थंभ नज़र अचनि जंहिंमें तूं प्रमाण खे प्रत्यक्ष मने, पर जेकॾहिं धरती बीठी आहे त के संत आहिनि तॾहिं धरती आहे, न त धरती न हुजे, अनुमान प्रमाण। श्री राम। त साहिबनि अॻे पद में इहो ॼाणायो त हिकु न पर कई किरोड़े आत्मा जो ध्यानु करे रहिया आहिनि। इहो संत चए थो। त संत वरी हे ॿियो पासो बि चए थो, जेके असांखे भव पैदा थी वियो आहे, 500 वरी अॻ में सुखमनी ठही आहे, 400 वरी। श्री राम। बाबा हे पैदा थी विया नाणे, हे पैदा थी विया नाणे, हे पैदा थी विया आहिनि, हाणे हे पैदा न थिया आहिनि, इहे कई किरोड़े आहिनि। मन में रजो तमो सतो भरो पियो आहे। परमात्मा कहिड़ो कंहिंखो कमु कराईंदो, कॾहिं उन वृत्ति खे प्रगट कंदो, उहा कंहिं बि थी सघंदी आहे। श्री राम। कई डाकू दयावान ॾिठा विया, के संत चोले में केतिरा डाकुनि खां वधीक बद ॾिठा विया। हरे राम। संग मां उहा पंहिंजी वृत्ति प्रगट थिए थी। त हिते साहबनि वर्णन करे विया, कई कोट भय अभिमानी, कई कोट अंध ज्ञानी, कई कोट कृपन कठोर, हिकु अधु न। श्री राम। तोखे दृष्ट न अचे त ईअं न सम्झो त कृपन कोन्हनि, किरोड़े शूमी आहिनि, किरोड़े अंध ज्ञानी आहिनि, किरोड़े अभिमानी आहिनि। कई कोट अभग, आत्म निकोर, आत्मा खां कोरा, आत्मा में भिगल न। श्री राम। उन खां अभिग माना उन जी ज्ञात न रखदड़, उन जी ॼाण न पाईंदड़, अहिड़ा कई किरोड़े आहिनि। होॾे हो चई आहे आत्म ध्यान धार, हिते चयूं त कई किरोड़े अहिड़ा आहिनि जेके अञा आत्मा जो ज्ञान ई न आहिनि। कई कोट पर दरब खां हिड़े, कई किरोड़े परायनि धन खे चोरी कनि था। हिकु ॿ चोर आया, 5 50 100 न ॿुध। कई कोट पर दरब खां हिड़े, कई कोट पर दुख न करहे, कई किरोड़े ॿियनि खे दुख ॾेई रहिया आहिनि। कई कोट माया शर्म माह, कई किरोड़े माया में पंहिंजी महिनत करे रहिया आहिनि। कई कोट परदेस भरमाह। राम। इहो हिकु तंज़ीम जी दृष्टि सां इहो वर्णन न कयो वियो। परमात्मा जी हिकु विशाल, हिकु विराट रूप जो 3 गुणनि में जेका सृष्टि वर्तिजी रही आहे, उन जो थोरो सो ईअं नक्शो चित्रित कयो वियो। हरे राम। जेकॾहिं उन दृष्टि सां ॾिठो वञे हा त पोइ मथां ईअं चवणो न पए, जित जित लावो तित तित लगन। श्री राम। मां भई अभिमानी उन दृष्टि सां न चयो त संसार में अभिमानी आहिनि, हे आहिनि, हे आहिनि। हे पंचम पातशाही आहे, कीअं उहे अहिड़ी भुल कंदा जंहिंजी हे ख़ुदि जोत हुया। गुरु नानक पातशाह जी
श्री राम। दसम ताईं साहिबनि चयो असांजे ॾहीं जोत जॾहिं ॾहों जाम वठंदासीं हे कमु कंदासीं, फलाणे जामे में हे कमु थींदो। त साहिबनि जॾहिं जप साहिब में ओहो श्री राम अॼु पौड़ी जेका हमेशह जप साहिब जी पढ़ंदा आहियूं त अॼु 17वीं पौड़ी आहे। कीअं? असंख्य जप असंख्य भाव असंख्य पूजा असंख्य तपताव सतोगुणी पुरुषनि जो वर्णन करे थो। किरोणे त ठहियो पर जेका गिणती जो दायरो आहे उहो असंख्य ताईं आहे। गिणती जो जेको दायरो आहे उहो असंख्य ताईं आहे। 100 करोड़ पदम में अरब में श्री राम, 100 अरब खरब में, 100 खरब नील में, 100 नील पदम में, 100 पदम संख में, संख खां पोइ असंख्य गिणती समाप्त। हरे राम। साहिबनि चयो असंख्य जप असंख्य भाव। छो चयूं? हाणे थोरो ध्यानु हुजे। हे असां माण्हू जी गिणती गणीसीं न, हाणे 5 अरब आहिनि, 6 अरब आहिनि, हेतिरा आहिनि, पर माकोड़ा केतिरा आहिनि, मच्छर केतिरा आहिनि, केवलियूं केतिरियूं आहिनि। आत्मा जी तौर मां बि थोरी न, आत्मा जेको हाथी में आहे उहो ई केवल में आहे, त असंख्य थी आहे न। हिक हिक जी जूण जी गिणती थींदी? 84 लख जूणनि जा क़िस्म सतशास्त्र चवनि था। असां गणे में कोन पिया, उन को विज्ञान इन ॻाल्हि खे पूरे करे सघंदो। जेसि ताईं करे कंदा रहनि, जेसि ताईं सृष्टि हले उनजी खोज कंदा रहनि, जेसि ताईं बि उनखे। श्री राम राम। मतिलबु सतशास्त्रनि ते विश्वास ॿधूं, पर जेको मक़सद जो कमु आहे असांजो पंहिंजो, पर जेको साहिब फरमाइनि था त असंख्य जप माना असंख्य रूपनि में उहो सभु को पंहिंजे पंहिंजे भाव में प्रभु खे यादि करे रहियो आहे न। मच्छर केवल माकोड़ो जेको बि जीव असंख्य भाव सॼो जप खे कंदा हुजनि न, पर उनजा भाव त ओतिरा हूंदा न। पर जपींदो बि त बि पंहिंजे पंहिंजे भाव में उन रूप सां पंहिंजे साईं खे यादि कंदो हूंदो न। हरे राम। असंख्य पूजा असंख्य तपताव असंख्य ग्रंथ मुख वेद पाठ असंख्य जोग मन रहे उदास। असंख्य जोग मन में उदास रहण सदाई योग में। श्री राम। असंग भगत गुण ज्ञान विचार असंग सती असंग दातार असंग सूरमो बखसार असंख्य मोन लेवलाए तार कुदरत कौन कहा विचार। तुझी कुदरत जो मां कहिड़ो वीचार कयां। वारिया न जावा एक बार जो तुद भावे साई भलीकार तू सदा सलामत निरंकार। श्री राम। नैनीताल वञण थियो कंहिं संत जे वरसी ते, उॾहें वॾो पहाड़नि में, उते ईअं सुबुह जो अमृत वेले वेठासीं। कैलाश पर्वत नज़र पियो अचे, उतां कैलाश धुंधो घुघू लॻो पिया। बसि ईअं मन में निकिती। हे उते मां पद लिखिया जेके बोर्ड ते छपायमि अची। जप साहिब जी पोई पौड़ी जो भाव प्रकट थियो त गुरु नानक जी हिकु हिकु पोइ तुक में केतिरो कुझु भाव भरियल आहे। हुनजे लाइ चयो 1 जनवरी खां वठी 10 ताईं 40 पौड़ी थींदियूं। हरे राम। उन पोई जो थोरो वर्णन कबो, हिकिड़ो बि हृदय में वसी वञे गुरु नानक जो अंश। जो तुद भावे साई भली कार, जेका तोखे वणे थी उहा कार आहे त कंहिंजे मथां आङुर खणंदो। जेको मूंखे हलाए थो उहो सभ खे हलाए थो। मूंखे कहिड़ी इजाज़त आहे त कंहिंजे मथां आङुर खणा। बहितर थो प्रभु ॼाण। प्रभु बि फलो हुनखे पोइ ॾींदो। तूं अॻ में हुनखे चई थो छॾे हे अहिड़ो आहे, तोखे सर्टिफिकेट ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे। तुंहिंजे लाइ सभु सबक़ु आहे, तुंहिंजे लाइ साम्हूं वारो तुंहिंजे लाइ सभु सबक़ु आहे, सभु सबक़ु आहे। निंदा करण लाइ उहो दोषी न ठहियो आहे। तूं विषय सां घृणा कर, विषय सां न। उहो दया जो पात्र आहे, हुनमें सबक़ु सिख। जेकॾहिं इहा विषय इन खे नाश करे सघंदा त मूंखे बि नाश कंदो। मूंखे तुंहिंजे लाइ उहो सबक़ु आहे, तुंहिंजे लाइ प्रैक्टिकल प्रत्यक्ष गुरु आहे। गुरु थोरो वचन तो ॿुधायो, हो तुंहिंजे अॻियां बाडी सां ख़ुदि पंहिंजी नाश करे रहियो आहे। छा उनखे ॿुधी न आहे प्रभु ॾे सां? तुंहिंजे लाइ गुरु आहे, मथां तूं बि कंदे त तोखे बि नाश कंदी इहा विषय। हरे हा हा। तोखे निंदा जे रूप में न खणा, तुंहिंजे गुरु खे तूं उल्टो थो खणी विझे। वॾो गुरु रावण चए संत कीअं संत बणे? चए मूर्खनि जे संग मां। अड़े संत चवंदा आहिनि मूर्खनि जो संग न कयो। चए जेके उहे कंदा उहो मां न कंदुमि। बसि हितो ई बणिजी। हाणे गुरु थियो न, संत जो बणियो त कंहिं गुरु मां संत बणियो। हरे मुंहिंजा प्यारा, थोरो संतनि जी वाणी खे संतनि जी वाणी जी दृष्टि सां असां ॾिसूं। जो तुद भावे साई भली कार तूं सदा, छो जो तूं सदा, तूं मीन्स आत्मा ॾे संकेत आहे, परमात्मा ॾे संकेत आहे। तूं सदा ई आहे, सलामत आहे, यानी मौजूद आहे। साहिबनि बाणी में पंहिंजा पंहिंजा शब्द हर ॿोलियुनि जा विधान। सलामत सिंधी शब्द आहे। श्री राम। तूं सदा ई सलामत आहे,
तूं निरंकार आहे, छो जो तुंहिंजो आकार न आहे। नास त आकार थींदो न, निरंकार कीअं थींदो? निराकार आकार धारे आयो जग में। हरे राम राम। वरी आकार निराकार में समाप्त वञी थींदो, समाइबो वञे। मुंहिंजा प्यारा, हिते जीअं साहिब ने ओॾे ॼाणायो त हाणे हे जीअं सतोगुणी जो चयो त मथो वरी तमोगुणी जो चयो, असंख्य मूर्ख अंध घोर, असंख्य चोर हराम खोर, असंख्य अमर कर, सुभाणे पढ़बी आहे जेको नेम हले थो। पर जॾहिं इहा पढ़ियूं 16 पौड़ी में, 17 में, 18 में, हरे राम राम, इहो कुदरत कोन चवंदा आया आहिनि, 16 में, 17 में, 18 में। पर जॾहिं 18 चयूं तॾहिं जॾहिं तमोगुणनि जो वर्णन कयो अथऊं त पोइ छा चयूं? नानक नीच कहे वीचार। जेतोणीकि दोष दृष्टि सां न, कंहिं तंज़ीम सां न, हिकिड़ो तमो रजो सतो जो त्रिगुणी माया जो वर्णन करण खां पोइ बि असांखे एतिरो होशियार कयो अथऊं, सावधान कयो अथऊं पढ़ण वारनि खे त चयूं आख़िर मूंखे वर्णन ई छो करणो हो? जेकॾहिं जेको मां इन्हनि जो वर्णन थो कयां त मां कहिड़ो चङो आहियां। त ॿियनि में चयूं कुदरत कोन कहा वीचार, पर उते चयूं नानक नीच कहे वीचार। आख़िर तोखे चयूं कंहिंजो दोष तोखे तॾहिं थो ॾिसण में अचे जो तुंहिंजे अंदरि बि कोई दोष आहे। पर तूं निजी शुद्ध हुजे, युधिष्ठिर हुजे त वञी ठॻो वठी आ कोई, भॻवान तो चएसि चए न कोई ठग कोन्हे, सभु साधन। ज़रूर न आहे जेको साम्हूं वारे में आइबो आहे उहो तो में हुजे, पर न कोई तो में आहे जो तोखे ॿियो बि नज़र थो अचे। दोष मिड़े मलिनता आहे, मलिनता खे मलिनता नज़र ईंदी। हरे राम। शुद्धता वारो मलिनता खे ढकींदो, उहो प्रकाश उन अज्ञान खे पाण में ज़म कंदो, अंधार खे ज़म कंदो, मुंहिंजी ॿोली न ॿोलींदो भई काई। हरे राम राम। त मुंहिंजा प्यारा, हिन खे थोरो इन्हनि तरीक़नि सां ॾिसणो आहे। वर्णन त थी वियो इहे सभई आहिनि, पर चयूं जित जित लाभ हो तित तित लॻना, जंहिंखे जंहिंखे तो जंहिंमें लॻायो आहे। नानक करते की जाने, करते की जाने, करते जेको ठाहींदड़ आहे। नानक करते की जाने करता रचना, जेको ठाहींदड़ आहे हिन रचना जो उहो बहितर थो ॼाणे त कंहिंखे छो ठाहियो अथई और उन खां छा कराईंदो। बसि ॿ शयूं। श्री राम। बसि इहा प्रभु कृपा करे असांजी दोष दृष्टि समाप्त थिए। धन आहिनि पुरुष जेको उन मंज़िल ते चढ़नि था। प्यारो द्वारको सुंदराणी आहे, हेॾो तव्हां हुन प्यारे जो ॿुधो, सॼो जीवन ब्रह्मचर्य में समाप्त कंदे कई मुल्कनि जा हुन दौरा कया आहिनि, कई मुल्कनि जूं मायूं मर्द उते रहिया पिया आहिनि। हरे राम राम। अंग्रेज़ाणी जंहिंमें हिकु अंग्रेज़ाणी तंहिं आई 2 टे ॾींहं हथ रही अची, केॾी ध्यान में वेठी आहे, 6-5 महीना मां उते द्वारके वटि मां सदाई ईंदी आहियां। असांखे आनंद मिलंदो आहे, शांती। करोड़ रुपया साल में मिलंदो आहे, करोड़ रुपया हलाईंदो आहे। छा जीवन आहे। आचार्य विनोबा भाई जो कोई बि कमु बैंक सां वास्तो न आहे, सभु हथ सां, सभु हथ जो कमु हथ सां हलाइणो। हाणे 21 तारीख़ वञणा आहिनि असांजो कृष्णलाल, उहा संस्था 2 करोड़ रुपया खणी ईंदी उन्हनि ॾे ओडिशा जे लाइ, त उन जवान सां मिलाइण जे लाइ कृष्णलाल घुरायो। 21 तारीख़ वञे थो, उते पहुचंदा, उहा शेवा ॾिसी ईंदा, तंहिंखां पोइ हितां जी कंदा। हरे राम राम। पर चिठी में वीचारो छा थो लिखे और हिते छा पियो संदेश ॾे? सिंधी क़ौम परिश्रम कयो, श्री राम, पंहिंजी महिनत खयो, सिंधी परशार्थी थिया। परशार्थ जे सदके हुन वटि सभु कुझु हाणे आहे। हाणे वेली सिंधी परमार्थी बणिजो, हिते उपदेश पियो करे। हर वक़्तु हाणे जो इहो ऐलान आहे, हाणे सिंधी परमार्थी बणिजो। पुरुषार्थ तव्हां कयो, धन तव्हां घणो घटि थी वियो हाणे, न त इहो नास्ती जे पासे वेंदो जेकॾहिं परमार्थी न थींदो। तव्हां पंहिंजो कल्याण कयो, असांजो कल्याण छा में आहे? परमार्थ नालो आहे। पुरुषार्थ माना ॿिए जो स्वार्थ पूरो कयो, ॿिए जो मतिलबु, और परमार्थ आहे पंहिंजो असली कल्याण, आत्मा जो कल्याण कॾहिं कंदासीं असां। श्री राम। तरो चिठी लिखे थो, दया कयो चित शुद्ध थिए, दया कयो चित शुद्ध थिए। भई असांखे त अहिड़नि जी जंहिंजो जीवन हेॾो पास आहे, असां त गृहस्थनि में गुज़ारे करे सॼो गुज़ारियो आहे। पर संत ईअं थो लिखे, दया कयो बसि हिन जन्म में आत्मा जो दर्शन थिए, चित शुद्ध थिए, चित शुद्ध थिए। हे जेके ॻाल्हियूं आहिनि बाबा, गुरु नानक खे तॾहिं चवणो पइजो नसीहतनामे में, मुंहिंजा प्यारा, तोबा न कीतियां करते गुनाह, आयासीं तोबा करणु, अॻिलनि पापनि जूं माफ़ियूं वठणु। श्री राम। जेके गुनाह कया उन्हनि जा त पाप भोगना पवंदा न, पर उहो कोन कयोसीं। पर हथों नानक ऐसे हथों हथों हिते गुनाह करणु अची शुरू कयासीं। अञा हे आहे, हे आहे, हीअं आहे। अरे श्री राम। नानक ऐसे आलम से तेरी पनाह, मुंहिंजा साईं इन्हनि माण्हुनि खां पनाह ॾिजांइ मूंखे, इन जे संग में त मां ई बिगड़ी वेंदुमि।
जेके आया है तो गुनाहनि जी माफ़ी करण पर हथों गुनाह करण शुरू कयो। मुंहिंजा प्यारा संत तो असांजा लिखी आहिनि भई 24 सदी जा माण्हू अहिड़ा थींदा जंहिंखो पशु बि पनाह घुरदा। इहे वॾनि जा वचन। हरे राम राम। अहिड़ा न थियूं शल असां हिते इन्हनि वाणियुनि मों हे असांजे सुख ॾियण जे लाइ वाणियूं ठहियूं आहिनि। भाउ कंहिंजी गिणती कंदे हे चोर आहे, तुंहिंजे नाले खणण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तूं चोर थींदे? तूं पहिरियों मौत खे हथ में खणंदे तॾहिं कमु करे सघंदे न। तूं दोष सां छो थो ॾिसे? हरे राम राम। तुंहिंजे लाइ कोई चोर न रहंदो, तूं चोरी जो कमु न कर, तोखे भउ करण जी काई ज़रूरत कान्हे। संसार ई हलंदो पियो। जित जित लावो तित तित लगना, नानक करते की जाने, शांत में रहो। सदाई तुंहिंजो मन ॾिसे ॿुधे थो पर हुकुमनि खे यादि कंदे न, भुल न कंदे, न त वरी माया त भुलाईंदी वेंदे। माया संसार ॾे ॾिठे मां कहिड़ो गुनाह कयो हो जे चए थो। उन बि चयो तूं बि चयो त तूं गुरमुख काथों बणे हथों। ॿियो चए तूं उनखे रोक न, हे छा थो करे बाबा? सभु साईं जे हुकुम सां थिए थो, पाण कोई डाकू न थी सघंदो आहे। हरे राम। ढकियो ढकियो ढकियो, पाण न कयो ॿिए खे ढकियो। इहो हुकुम आहे, तॾहिं असां सुखी थी सघंदासीं। न त बसि साॻो फरियाद त संतनि वटि अरदासां बि मंदरनि में भॻवान में, पर ॿिज पोखियो। इहो ॿिज ज्ञान जो आहे। ज्ञान धारण कंदासीं असां सुखी थींदासीं। सुखमन जो मतिलबु इहो आहे। ईश्वर कृपा करे, बसि कृपा घुरूं, उनजी यादि बणी रहे, उनजो ज्ञान हृदय में बुद्धि में स्मृति में यादि आणियूं। हरे राम। बसि उहो शास्त्रनि जो धर्म रखियते रखियते, धर्म जो ज्ञान आहे, इहो ई ज्ञान आहे। प्रभु जो रस्तो इहो ई आहे। हरे राम। ख़ुशि हुजो, आबाद हुजो शल, प्रभु नाम चित अचे। श्री राम जय राम जय जय राम। 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 ओ श्री राम जय राम जय जय राम। 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 राम कृष्ण भगवान की जय। बोल गुरु नानक देव की जय। सतगुरु वसण घोट की जय। सतगुरु साईं खोताराम साहिब की जय। सच्चे साईं सतराम दास साहिब की जय। पूज अमर शहीद साईं कंवरराम साहिब की जय। सखी शर्मशाह बाबा हरदाराम साहिब की जय। संत बाबा हरदास राम साहिब की जय। संतन महात्मा की जय। सर्व संतन को पहले साधो बोलो, हरो लाल को